नासिन हिक ॿी अहम ख़बर खां की आगाह कयूं पिया। ग़ुलाम कादिर मरी ऐं मुराद अली शाह में इख़्तिलाफ़नि वारो मामिलो सिंध जूं सघारियूं सियासी क़ुवतूं ठाह करण लाइ मैदान ते अची वियूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन, टंडे अलैयार मां अवां सां शेयर कयूं पिया। ग़ुलाम कादिर मरी ऐं सैयद मुराद अली शाह में इख़्तिलाफ़नि वारो मामिलो अवां खे ॿुधायूं त सिंध जूं सघारियूं सियासी क़ुवतूं ठाह करण लाइ मैदान ते अची वियूं आहिनि। आसिफ ज़रदारी फ़रियाल टालपुर समेत अहम सियासी धुरियुनि जो ग़ुलाम कादिर मरीअ सां राब्तो थियो आहे। ग़ुलाम कादिर मरी पीपी जी क़यादत खे पंहिंजे ख़दशनि खां आगाह कयो आहे। ज़रियनि जो इहो चवणु आहे त राब्तो कंदड़नि में वॾो अंग मुराद अली शाह सां इख़्तिलाफ़ रखंदड़नि में शामिल आहे। अहम ख़बर खां नासिर अवां खे आगाह कयूं पिया। ग़ुलाम कादिर मरी ऐं सैयद मुराद अली शाह में इख़्तिलाफ़नि वारो मामिलो सिंध जूं सघारियूं सियासी क़ुवतूं ठाह करण लाइ मैदान ते अची वियूं आहिनि। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। टंडे अलैयार मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर ग़ुलाम रसूल नोहड़ियो असां सां लाइन ते मौजूद आहे। ग़ुलाम रसूल, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल गज़ला, गुज़िरियल ॾींहुं जेको आहे टंडे अलैयार में जेको आहे पीपी अॻवान ग़ुलाम कादिर मरी पारां जेको आहे मुराद अली शाह ते जेको इल्ज़ाम लगाया विया हुआ ऐं उन खां बाद जेको आहे अॼु जेको आहे ग़ुलाम कादिर मरी सां जेको सिंध जी सघारियूं सियासी धुरियूं जेको आहे उन्हनि राब्तो कयो आहे ऐं उन सिलसिले में हिन वक़्तु जेको आहे ग़ुलाम कादिर मरी जे बयान त जेको आहे पीपी सूबाई ऐं मर्कज़ी क़यादत में पिणु फ़ैसिलो वरितलु आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त आसिफ अली ज़रदारी ऐं फ़रियाल टालपुर समेत अहम सियासी धुरियुनि जो ग़ुलाम कादिर मरी सां राब्तो कयो वियो आहे। ग़ुलाम कादिर मरी सां राब्तो करण में वॾो अंग जेको ॿुधायो पियो वञे त मुराद अली शाह सां इख़्तिलाफ़ रखंदड़ जेकी लाबी आहे उहे बि शामिल आहिनि। ज़रियनि खां मिलियल ॼाण मूजिबि त पीपीए जे अहम क़यादत खे ग़ुलाम कादिर मरी तरफ़ां जेको आहे पंहिंजे ख़ुदशनि ऐं शिकायतुनि जो पिणु ग़ुलाम कादिर मरी पारां जेको आहे इज़हार कयो वियो आहे। मां त ॿुधायां कुझु धुरियुनि तरफ़ां जेको आहे ग़ुलाम कादिर मरी खे मुराद अली शाह ख़िलाफ़ ॾियण जी सूरत में साथ ॾियण जो यकी ॾियणु वियो आहे। इहो ज़रियनि वठां मालूम थियो आहे। जी ठीकु आहे, अवां जी एॾी महिरबानी ग़ुलाम रसूल तफ़सील खां आगाह करण जे लाइ।